मटियारी का खबर शामिल क्यों पिया नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक समाजी बुराइन खिलाफ मटियारी जो शहूर रोडन ते निकरी आयो। सवे मानन जो प्रेस क्लब आडो धरणो मटियारी मीडिया जे सर ते कश्मीर में धरणो दई वेठल हिंदू बिरादरी सां इज़हार यकजहती लाए महंगाई बदअमनी मंशात फरोशी करप्शन अगवा फुरन धाड़न जिले में बंद पयल आरो प्लांट समाजी बुराइन खिलाफ रैली ऐं धरणो मटियारी मीडिया पारां कश्मीर में हिंदू बिरादरी जे लगल धरणे जी हिमायत जिले में वधंदड़ बदअमनी अगवा फुरन धाड़न मंशात फरोशी सरकारी इदारनि में करप्शन खिलाफ ठारूशाह रोड खां रैली गडी मटियारी प्रेस क्लब आडो निटरण उस में धरणो हयो वियो। धरणे में जिले के सियासी समाजी तंजीमन के अगवानन वकीलन सिविल सोसाइटी के नुमाइंदन वडे अंग में शिरकत कई। धरणे में एसटीपी जिस्कम एसयूपी जिस्कम आरिसर कौमी अवामी तारीख पाकिस्तान खासकिल इत्तेहाद जीडीए फंक्शन लीग मुस्लिम लीग नवाज जेयूआई जमात इस्लामी सिंध मेमन इत्तेहाद बेमन मूवमेंट मटियारी समान इत्तेहाद धरती धनी तारीख सिंध मरी इत्तेहाद शिया उलमा काउंसिल सिंध सुमरा इत्तेहाद ऐं ॿियनि पार्टियुनि जे अगवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। धरणे के खिताब कंदे अगवाननि जो मुतालबो हो त ज़िले में हाणे सियासी पुठभराई हासिल कंदड़ ऑफिसरनि जूं मुक़ररियूं बंदि कयूं वञनि ऐं बिजली जा ॻरा बिल पेट्रोलियम शयुनि में वाध के बि ज़िले मटियारी जी अवाम रद्द करे छॾियो आहे। बेरोजगारी खे मंशियात खे चोरन खे सनान खे करे माण्हुनि खे रोजगार दियो रोजगार दियो रोजगार दियो रोजगार दियो रोजगार दियो। असांजा बेबाक सहाफ़ी तव्हांजो जिंदाबाद। असांजा बेबाक सहाफ़ी असांजा बेबाक